Welcome to Time News Studios. You are watching 1 PM Bulletin. तोहफ़ा घर खणी वञण लाइ न पर वज़ीर आज़म ऑफिस जा हूंदा आहिनि। जेके माण्हू तोहफ़ा घर खणी विया आहिनि उहे वापसि वरिता वञनि। इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान खे मिलियल तोहफ़नि जा तफ़सील पधिरा करण जो हुकुम ॾेई छॾियो। ॿुधणी दौरान जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब चयो त इंफॉर्मेशन कमीशन जे हुकुम ते को बि स्टे ऑर्डर मिलियल नाहे। काबीना डिवीज़न ॼाण मुहैया करण जी पाबंद आहे। माण्हू ईंदा वेंदा आहिनि। वज़ीर आज़म ऑफिस उते ई रहंदी आहे। अदालत डिप्टी अटॉर्नी जनरल खे 2 हफ़्तनि जी मोहलत ॾींदे इंफॉर्मेशन कमीशन ते अमल जे हुकुम ते अमल यकीनी बणाइण जो हुकुम ॾेई छॾियो। PTI परदेही फंडिंग केस ते 3 ॾींहनि में फ़ैसिलो ॿुधाइण जो हुकुम अदालत में चैलेंज करे छॾियो। PTI अॻवान असद उमर तरफ़ां इस्लामाबाद हाई कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ इंट्रा कोर्ट अपील दाख़िल। इस्लामाबाद हाई कोर्ट इलेक्शन कमीशन खे PTI ख़िलाफ़ परदेही फंडिंग केस ते 3 ॾींहनि में फ़ैसिलो करण जो हुकुम ॾिनो। बिजली ऐं पेट्रोल जे अघनि बाबति ॾुखिया फ़ैसिला करणा पवंदा। अॼु पाकिस्तान ख़रीदारी अघ खां घटि क़ीमत ते पेट्रोल विकिणी रहियो आहे। ॾुखिया फ़ैसिला करण सां ई मुल्की हालतूं तब्दील थींदियूं। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी जो चवणु आहे त हुकूमती ऑफिसर्स चवनि था त नैब जे हूंदे कमु नथा करे सघूं। असां सभिनी खे अॼु फ़ैसिलो करणो आहे त नैब खे हलाइणो आहे या हुकूमत खे। नैब जे हूंदे मुल्क नथो हली सघे। उमीद त काबीना उन बाबति सुठो फ़ैसिलो कंदी। जिन मुल्क लुटियो ऐं करप्शन कई उन्हनि खे जवाबु ॾियणो पवंदो। भरियल घर हिकिड़ी राति में खाली दियो बचड़न जो अब्बा कलो का 3 ॾींहं थिया आहिनि। ख़बर पई असां रहिया खुया माण्हू हिते धप में मरूं था। असांखे टेंट खाली न जेके ही जानवर अञा न हटाया आहिनि ऐं माण्हू जेके बेहोश थिया आहिनि। डॉक्टर हिते असांखे माना सुयूं बोतलूं नथा ॾियनि। असां काॾे वञूं? असां वटि का शइ न बचई। छा जेको प्रोग्राम को बि अहिड़ो हुकूमत कोन कयो आहे। ख़ाली बीठा आहियूं तुर्कीअ ते। केरु मालिकी कोन थो करे। सिंध सरकार तरफ़ां इमदादी कमनि जा ऐलान ऐं दादू जी इंतज़ामिया जूं दावाऊं खोखलियूं निकितियूं। फरीदाबाद में ख़ौफ़नाक बाहि सबब सड़ी वियल ॻोठ में मुतासिर ख़ानदान 3 ॾींहं बि यारो मददगार वेठल। अमलदार ख़ैमा लॻाए वापसि हलिया विया। मुतासिर ॻोठ मां मलबो ऐं मुअल जानवरनि जी बाक़ियात खे बि न हटायो वियो। ॻोठाणनि जो चवणु आहे त वॾे वज़ीर जे नोटिस ते को बि अमल नाहे थियो। मुअल जानवर बदबू करे विया। बीमारियूं वधण जो ख़दशो आहे। अमलदार रुॻो तस्वीरूं कढाइण लाइ अचनि था। कंहिं बि वाहुर नाहे कई। फरीदाबाद जे ॻोठ फैज़ मोहम्मद दरियाणी में ख़ौफ़नाक बाहि सबब सड़ी फौत थियल। 9 ॼणनि जे वारसनि सां ताज़ियतुनि जो सिलसिलो जारी। उमेरुबाब चांडियो मुतासिरनि जी सहायता ऐं ताज़ियत लाइ फरीदाबाद पहुती। मुतासिरनि सां मुलाक़ात बाद उमेरुबाब जो चवणु हो त बाहि त लॻी। इंतज़ामिया फ़ौरी हरकत में अचे हां त एॾो नुक़सानु न थिए हां। वाक़े वक़्तु मदद लाइ केरु नथो अचे। ताज़ियत लाइ सभु ईंदा आहिनि। ॻोठाणा सॼी राति दाहूं कंदा रहिया। इंतज़ामिया जी का हिकु फायर ब्रिगेड बि न पहुती। सिंध जे हुकुमरान जमायत ऐं इंतज़ामिया साने जी ज़िम्मेवार आहे। फरीदाबाद साने जी अदालती जांच कराइण जो मुतालबो। अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स हवाले थियो। तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां पोइ।